सही सनत सा हिकड़ी रिवायत ॾेखारे तो हजरत अबू बकर मीलाद जो जुलूस कढियो हो, जुलूस की क़यादत कई हुई या हजरत उमर निकतो हो उन जुलूस की क़यादत कई या हजरत उस्मान निकतो हो उन जुलूस की क़यादत कई या हजरत अली निकतो हो उन जुलूस की क़यादत कई। मां हिन कुरान ते वाइदो थो कयां, मां हिन जी पार्टी में शामिल थींदुसि। जरूर चवंदो त अबू बकर छो न मल्हायो, उमर छो न मल्हायो, उस्मान छो न मल्हायो, हैदर करार छो न मल्हायो। ओ अंधा जेकॾहिं तूं जाहिल आहे त मां छा कयां। अल्लामा इब्न जौज़ी रहमतुल्लाह अलैह किताब लिखियो आहे अन्नेमतुल कुबरा बिमीलादिल मुस्तफा, नबी करीम जे मीलाद खे नेमत कुबरा सॾे अल्लामा साहब लिखनि था। इब्न जौज़ी हिकिड़ो तमामु पक्को सख़्त आलिम आहे, ॿियनि आलिमनि खां हुन में शिद्दत वधीक हुई। उहो चइनी यारनि जूं रिवायतूं आणे थो, अबू बकर जो कौल आणे थो, उमर साईं जो कौल आणे थो, उस्मान ज़िन्नूरैन जो कौल आणे थो, हैदर करार जो कौल आणे थो। सिद्दीक़ थो चवे जेको मीलाद कंदो सो क़यामत में मूंसां जन्नत में गॾु हूंदो। इब्ने हजर हैतमी हाफ़िज़ साहब तस्हीह थो कराए, सही थो चवे। इब्ने हजर हैतमी नेमतुल कुबरा में लिखे थो पियो त मुंहिंजे प्यारे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त जेको मीलाद मल्हाईंदो सो मां अबू बकर सां गॾु आहे। हज़रत उमर थो चवे जेको मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाईंदो उहो ॼण ग़ुज़वे हुनैन ऐं बदर जे जंग में शरीक थियो। हज़रत उस्मान ज़िन्नूरैन फरमाए थो हिकिड़ो दिरहम मीलाद ते ख़र्च करण वारो ओहद जबल जेतिरो गोया सोन ख़ैरात कंदो। हैदर करार थो चवे जेको मुहम्मद जो मीलाद मल्हाईंदो उन जे लाइ जन्नत जा 8 ई दरवाज़ा खुलिया पिया हूंदा, हर दरवाज़े खां सॾु थींदुसि मीलाद मल्हाइण वारा हेॾ हुआ। ऐं जॾहिं दुनिया मां वेंदो त हुनजो ख़ात्मो बिल ख़ैर ऐं ईमान ते थींदो। जॾहिं दुनिया मां वेंदो त मुहम्मद करीम जे मीलाद मल्हाइण जे बरकत सां चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मन कान आखिर कलामहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह। हुजूर से फरमाइनि था मरण जे टाइम ते जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो सो जन्नती आहे। शेर खुदा तो फरमाए तू मुस्तफा जो मीलाद मल्हाए त मां तोखे गारंटी थो ॾियां तुंहिंजो ख़ात्मो ईमान ते थींदो। अंधो हिकिड़ो न चवे त सिज कोन्हे, पोइ छा चइबो त सिज कोन्हे।